बेसिकली फ्रॉम शिकारपुर ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी ऐं फ़ख्रु महसूसु थिए थो पियो कि अॼु मां शिकारपुर में नर्सिंग कॉलेज में कंहिं एक्टिविटी जे तहत आई आहियां आई एम फील प्राउड। मूंखे प्राउड हिन ॻाल्हि ते आहे कि हिते ॾाढो वेल ऑर्गेनाइज़्ड माहौल आहे। डिस्ट्रिक्ट लाड़काना खां बि वधीक उते बि आहे, तमामु सुठो माहौल आहे। पर मूंखे बेइंतहा ख़ुशी थी कि मैडम सुरैया दायो जा एफर्ट्स आहिनि, तव्हां फैकल्टी जा एफर्ट्स आहिनि और वेल ऑर्गेनाइज़ रखण में टीचर जो रोल आहे। ऐं उन खां पोइ असांजी जेके नंढड़ियूं आहिनि, 4th ईयर जूं आहिनि, 2nd ईयर जूं आहिनि, कम्यूनिटी मिडवाइफ्स आहिनि, सभु वेल ऑर्गेनाइज़ लॻनि थियूं पियूं। ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां कि असां स्क्रीनिंग कैंप जो हिकिड़ो सीरीज़ जो आगाज़ कयो आहे, जेको मां डिस्ट्रिक्ट शिकारपुर पंहिंजे डिस्ट्रिक्ट खां वठी स्टार्ट वरितो आहे। ठीकु आहे, उनजो मक़सदु इहो त बेसिकली मां हितां जी आहियां, ॿियो हितां जा माण्हू तमामु बाशऊर आहिनि, जीअं तव्हां ॿियनि डिस्ट्रिक्ट्स में बि कमु कयो आहे, उहे बि ॾाढा सुठा आहिनि। बट असांजी डिस्ट्रिक्ट जी मूंखे ॻाल्हि वणंदी आहे, काफ़ी शयुनि में ताउन कंदा आहिनि, जीअं अॼु मैडम जन कयो। So I'm very thankful to the whole team of Shikarpur RBT Hospital, जंहिंमें DHO साहब, MS साहब, सभिनी डॉक्टर आफ्ताब मीमर साहब ऐं मैडम सुरैया दायो असांजी जेका प्रिंसिपल आहिनि इन कॉलेज जी, सभिनी ॾाढो सुठो ताउन कयो। स्क्रीनिंग कैंप जो मक़सदु छा आहे? मां इन शॉर्ट तव्हांखे ॿुधाईंदी हलां कि स्क्रीनिंग ऑफ मेडिकल स्टाफ, पैरामेडिकल ऐं मेडिक्स यानी डॉक्टर्स ऐं सपोर्टिंग स्टाफ, जीअं असांजा पियोन्स हूंदा आहिनि या असांजा हेल्पर्स हूंदा आहिनि या सैनिटरी वर्कर्स हूंदा आहिनि, इन जी स्क्रीनिंग भी तमामु घणी इंपॉर्टेंट आहे। मां फ्लड इफेक्टिव जी स्क्रीनिंग कयां थी पई, पर मूंखे इन अहमियत जो अहसासु आहे कि स्क्रीनिंग ऑफ मेडिक्स ऐं पैरामेडिक्स इज़ वेरी इंपॉर्टेंट। ठीकु आहे, तव्हां सभु हेल्दी हूंदो, असां सभु हेल्दी हूंदासीं त कमु सुठो करे सघंदासीं, सुठी मोटिवेशन मिलंदी। ऐं तव्हांजी स्क्रीनिंग जो स्टार्ट वठण जो मक़सदु इहो आहे तव्हांखे अवेयरनेस थींदो पंहिंजे फैमिली में, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे हॉस्पिटल में ड्यूटी वारी जॻह ते। इहो इन कड़ी खे हिते रोके न छॾिणो आहे, इनखे असांखे अॻिते हलाइणो आहे। सो मां इहो अॼु त अवेयरनेस सां रिलेटेड ऐं इंट्रोडक्शन रिलेटेड हुयो। नेक्स्ट टाइम मां गाइनी ऑफ जे डिफरेंट टॉपिक्स सां बि तव्हां सां मुलाक़ात कंदी रहंदसि ऐं वॉलंटियरली लेक्चर तव्हांखे ॾियणु ज़रूरी ईंदसि, जंहिंमें बि तव्हांजो जंहिं टॉपिक में बि इंट्रस्ट हूंदो। मक़सदु मुंहिंजो इहो आहे कि तव्हांखे असांखे ॾिसी में बि मोटिवेशन मिले कि असां हिन ई शहर जा पढ़ियल आहियूं, हिते ई सेंटरनि में असां तयारी कई, नजीब दायो सां मां कमु बि कयो आहे, PPHI में स्टाफ आहिनि ऐं तमामु इंटेलिजेंट मतिलबु इहे आहिनि हिकिड़ा स्टाफ, ऐं इन्हनि सां कमु कयोसीं असां PPHI शिकारपुर में। तॾहिं मुंहिंजी शादी न थियल हुई, तॾहिं खां वठी तव्हांखे ख़बर आहे असां पंहिंजी महिराण गाॾी हूंदी जेके मां प्यार सां डिंकी चवंदी हुयमि, उन में कैंप कंदी हुयमि, फ्री मेडिकल कैंप। ऐं अॼु बि मुंहिंजी गाॾी हिकिड़ी पुराणी गाॾी आहे, त इनशाला चेंज थी वेंदी। सो मतिलबु आहे नियत जी ॻाल्हि आहे कि असां रीज़न्स जेके ठाहींदा आहियूं कि गाॾी न आहियूं, रिसोर्सिस न आहिनि, सफ़ा थोरे रिसोर्सिस मां कमु स्टार्ट वरितो हुयो हिननि कैंप्स जो बि, पर अल्लाह ताला इहो सिलसिलो ठाहियो कि गवर्नमेंट बि ताउन करे थी। CDC HIV AIDS जो जेको इदारो आहे, सरकारी इदारो आहे, जंहिंजो हिते नालो बि मेंशन कयल आहे, मुख़्तलिफ़ मां हुननि ते लिखायो आहे सिंधी में बि, इन्हनि जी ताउन सां स्क्रीनिंग थी रही आहे। मां वॉलंटियरली कराए रही आहियां, मतिलबु मुंहिंजी कोई ड्यूटी न आहे, पर एज़ एन डॉक्टर इट इज़ माई ड्यूटी। ऐं हाणे अॼु खां पोइ तव्हांजी बि ड्यूटी आहे। हिकिड़ी ॻाल्हि शॉर्ट में सिर्फ़ु तव्हां सोचींदा हूंदो कि आख़िरकार डॉक्टर मारवी हे छो लेडी डियाना जो फोटो हणी छॾियो ऐं छा मक़सदु आहे इन जो? मक़सदु आहे इनजे पोयां बैकग्राउंड इहो आहे कि लेडी डियाना, प्रिंसेस डियाना 1989 में न्यूयॉर्क हार्लेम हॉस्पिटल में विज़िट कयो हुयो ऐं उन्हनि छा कयो हुयो कि उते जेको आहे न उन्हनि खे ब्रीफिंग वरिती कि हे ॿार पीट्स वार्ड एड्स जो HIV AIDS जो पीट्स वार्ड हुयो, ब्रीफिंग वरितऊं कि भई आख़िर जेको आहे न हिते ॿारनि वटि कोई बि छो न आहे। त उन्हनि खे हॉस्पिटल जी एडमिनिस्ट्रेटर ॿुधायो कि हिननि खे फैमिली जी बि ज़रूरत आहे ॿारनि खे ऐं हिननि जो कोई बि हिननि सां मिलणु न ईंदो। शी वाज़ सरप्राइज़ ऐं हुन पुछियो छो? उन्हनि जो जवाबु इहो मिलियो कि हिननि खे HIV थी आहे, हाणे एड्स में कन्वर्ट थी वियो आहे, हिननि खां सभु नफ़रत कंदा आहिनि। सभिनी खां पहिरियां त हुन ग्लव्स पाइण खां बि इनकार कयो कि मां हिनखे जेको आहे न ग्लव्स न पाईंदसि ऐं मां हिननि सां उन्हनि सां हुन भाकुर बि पातो हुन HIV जे ॿार सां। हे पिक्चर 1989 में हिकिड़े हॉस्पिटल में HIV में हिकिड़े ॿार खे उहे खणी रहियूं आहिनि ऐं हे 1991 में हिकिड़े हॉस्पिटल में लंडन में HIV जे पेशेंट सां ई उहो करे रहिया आहिनि। ऐं हिननि पंहिंजी कोर्ट में बि अगरि तव्हां पढ़ंदव त इहा शइ ब्रीफ कई आहे। प्रिंसेस डियाना जो इहो कोर्ट हुयो, इहा 1989 या 87 में उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं HIV जे लाइ मिथ्स मशहूरु थी वियूं, र्यूमर्स मशहूरु थी विया कि हथु लॻाइण सां थी वेंदी, टच करण सां थी वेंदी। उन्हनि खे हिननि ख़तमु करण लाइ इहो कोर्ट चयो ऐं हिकिड़ी मशहूरु पर्सनैलिटी हुई, रॉयल पर्सनैलिटी हुई, प्रिंसिस हुई, त हर कंहिं हिननि जी ॻाल्हि ॿुधी ऐं इन खां पोइ वाकई में चेंज आयो। मतिलबु तव्हां इहो सोचो कि अगरि कोई पढ़ियल माण्हू या कोई मशहूरु माण्हू पंहिंजे एरिया जो को मदरसे जो आलिम हुजे, कोई टीचर हुजे, कोई एक्टर हुजे, जॾहिं कंहिं शइ जी थोरो ॾियनि था पिया त पोइ उन शइ खे ॿुधण लाइ तमामु तयारु थिए थी पई।
सो इन जे पोयां इहो बैकग्राउंड हुयो, इन जे पोयां पिक्चर जी डिटेल हुई, बट उहा मूंखे ॾाढी ओवर पई लॻे। सो मां तव्हांखे वर्बली ॿुधायुमि कि हे लंडन हॉस्पिटल में हुननि जो HIV पेशेंट सां विज़िट आहे, जंहिंमें हुननि ग्लव्स पाइण खां इनकार करे छॾियो। कि पीड्स वार्ड में हुननि 1989 में विज़िट कयो हुयो, त उते जी हुननि जी पिक्चर आहे कि हुननि ॿार खे खयो हुयो ऐं सभु सरप्राइज़ थिया, ईअं ॾाढी कवरेज मिली। ॿी तव्हांखे हिकिड़ी इंट्रस्ट जी ॻाल्हि ॿुधायां, जंहिं वटि नेट आहे, यूट्यूब आहे या नेटफ्लिक्स जी फैसिलिटी आहे, त प्रिंसेस डियाना ते जेका मूवी ठही आहे उन में इहा शइ हुननि कवर कई आहे। उन्हनि ॾेखारियो आहे उन्हनि जी लाइफ में, त एंजॉय करे सघो था। एंटरटेनमेंट सां गॾु तव्हांखे नॉलेज बि मिलंदी, हुन मूवी जो बि हिकिड़ो मक़सदु आहे। सो थैंक यू सो मच। तव्हांजा सवालात स्क्रीनिंग जे दौरान अगरि जेके बि थिया त मां हुननि जा जवाबात बि ॾींदमि ऐं गॾोगॾु असां स्क्रीनिंग जो कमु बि हलायूं था। ठीकु आहे, थैंक यू।